अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रेस बहादुर खान शेरोज खान लाइ कहिड़ो कदम खणंदो, छा उनखे आज़ाद कराए वठंदो, छा शेरोज खान बहादुर खान लाइ कहिड़ो कमु कंदो, छा साल आख़िरकार कहिड़ी ॻाल्हि में परेशान हूंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आदमी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुझे यूट्यूब चैनल तव्हां दोस्तन के भाग वारनि खे मिलंदी आहे। अगर मुझे यूट्यूब चैनल तव्हां वटि पहिरियों चक्कर आयल आहे त पोइ तव्हां उनखे जल्दी सब्सक्राइब कयो। ॿीहर वरी तव्हां वटि कॾहिं बि न ईंदो, जे करे दोस्तों उनखे जल्दी सब्सक्राइब कयो। दोस्तों हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस बहादुर खान शेरोज खान खे आज़ाद करण लाइ हर मुमकिन कोशिश कंदो, बहरहाल हू हाली फ़िलहाल कॾहिं बि आज़ाद न थी सघंदो, छो जो उन मथां रेस शाह मुराद जो हथ आहे ऐं हू पुलिस खे बि चई छॾींदो त हाली फ़िलहाल तूं शेरोज खे कॾहिं बि आज़ाद न कर। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरोज खान जेको आहे पुलिस खे धमकाईंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं मूंखे आज़ाद कर। पुलिस चवंदो त तोखे कॾहिं बि आज़ाद नथो करे सघां, आज़ाद जेको तुंहिंजो पीउ तोखे कंदो उहो ॻोठु छॾे हले वियो, हाणे तोखे केरु आज़ाद कराईंदो। यही ॻाल्हि ॿुधी शेरोज खान जी वायूं बताल थी वेंदियूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त साला इहे इन जे करे परेशान हूंदो त मां पंहिंजी शादी कयां या पंहिंजी भेण जी शादी करायां, इहा मूंखे ॻाल्हि सम्झ में नथो अचे त आख़िरकार मां कयां त छा कयां। हिकु पासे दुश्मनी लॻी पई आहे रेस बहादुर खान ऐं शेरोज खान जी, ॿिए पासे पंहिंजी भेण जी हिफ़ाज़त नथो करे सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो साला जेको आहे सोडल सां मिलंदो, सोडल खे चवंदो त हाणे जेका बि ॻाल्हि हुजे त खुली साम्हूं मुंहिंजे अॻियां कर, छो जो मां इन रेस बहादुर खे हाल में झुकाइण पियो चाहियां, छो जो हुन में दिमाग़ में हाणे होश न आहे रहियो, कहिड़े टाइम ऐं कहिड़े वक़्त बि असांजे मथां हमिलो करे सघे थो पंहिंजे पुट जे ख़ातिर। हू शेरोज खे आज़ाद करण लाइ हर मुमकिन कोशिश कंदो, बहरहाल शेरोज हाली फ़िलहाल कॾहिं बि आज़ाद न थी सघंदो। सोडल चवंदो त जेका बि ॻाल्हि हूंदी साला मां तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।